ख़बर शामिल कंदासीं। टंडो जाम मां जिते क़ब्रिस्तान जी एराज़ी मथां मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो आहे। तफ़सील ॾियण लाइ लाइन ते मौजूदु आहे काश जो नुमाइंदो एजाज़ हसनैन मेमण। जी, टंडोजाम भरिसां टंडो फज़ल जे तारीख़ी क़ब्रिस्तान सैयद मोहम्मद शाह जी एराज़ी ते इलाइक़े जे बासिरनि पारां गैर क़ानूनी तरीक़े सां कब्ज़े करण करे क़ब्रिस्तान खे मिसमार करण जे बेरुमती करण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ॻोठाणनि ॻोठ बाग़ अली रिंद जे रहवासियुनि ख़ुदारिनो रिंद, इमदाद रिंद, सिकंदर अली अलाबस रिंद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे मार्च कयो वियो। मुज़ाहिरनि टंडो फज़ल हैदराबाद मीरपुखा रोड बंदि करे छॾिया ऐं सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻुवाणी चयो त मोहब शाह असांजो तारीख़ी क़ब्रिस्तान आहे जिते असांजा आबा ॾाॾा दफ़न थियल आहिनि। हिननि चयो त इलाइक़े जा बासर ताक़त जे ज़ोर ते वॾे अरसे खां क़ब्रिस्तान ते कब्ज़ो कंदा पिया अचनि, गैर क़ानूनी तरीक़े सां पंहिंजा हारी विहारे क़ब्रिस्तान मिसमार करे रहिया आहिनि। हिननि चयो त असां इहा बेहरमाती कंहिं क़िस्म जी बर्दाश्त न कंदासीं।